अल्लाह ॾींहुं करे त मदीने हलूं यार। अची पहुचे ही गुलामो चुमी अखे रखा नामो मुझा मदीने जा साईं कॾहिं थो मदीने घुराई। फैज़ जूणे जो सॾड़ा करे थो सिक में सुहेड़ा रोए रड़े थो थिए मदीने में क्याम थिए मदीने में क्यामो रखी अचुमी अखे रखा नामो मुझा मदीने जा साईं कॾहिं थो मदीने घुराई। जेको बि मदीने वेंदो आहे ओड़े पाड़े खां मोकिलाईंदो आहे। छो मोकिलाईंदो आहे इहा ॻाल्हि ज़हन में रखो। छो त मदीने वञनि घणा पिया पर ख़ुदा करे कंहिं सुहिणे इरादे सां वञनि। ईअं न त हिते ग़रीबनि जा हक़ खाई यतीमनि जो रत चूसे पाड़े वारनि वीचारनि खे ईज़ाए पोइ हले थो पुटु मदीने ऐं चवे थो त हाज़ा मिन फज़ल रब्बी। ईअं न कर, पहिरियों मदीनो हिते पंहिंजे सीने खे मदीनो बना। मदीने जे आशिकनि सां मदीने वारे महबूब जे उम्मतनि सां एड़ो सुहिणो वर्ता कर जो मदीने पहुची यार अॻे ई तुंहिंजे लाइ आसानियूं पैदा करे छॾे। ॻाल्हि चढ़ी आई आहे करे थो वठां। मदीने वञण जे लाइ हिकिड़े अल्लाह जे बाने तयारी मुकमिल करे छॾी। हाजी साथन खे चयई हज ते मां बि तव्हांजो रफ़ीक। कंहिं आलिम सगोरे जे वाता ॿुधई हुज़ूर जे दर ते बाद में वञबो आहे। पहिरियों हुज़ूर जे उम्मत खां मुआफ़ियूं घुरबियूं हन परचाइबो आहे। कंहिंखे रंज करे को न वञबो आहे। छो त जेको मदीने जो साईं आहे ओहो हिते वेठलनि जो बि आहे त उते पहुचंदड़नि जो बि आहे। मुझो करीम मुस्तफ़ा लेकिन याद रख अञा लतीफ सरकार त ॿी ॻाल्हि करे छॾी। लतीफ चवे थो लखे अहिड़ा हल जेके उते मदीने शहर में पहुचंदा हल पर यार जी हाज़ुरी नसीब कान थींदी अथनि। वरी अहिड़ा लखे जेके वेठा ॻोठनि में हूंदा हल पर हाज़ुरी यार जे दर जी लॻी वेंदी अथनि। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सोना लतीफ उहे कहिड़ा जेके हिते वेही करे हाज़ुरी मदीने लगाईंदा हन ऐं उहे वरी कहिड़ा जेके वेठा मदीने में हूंदा हन पर हाज़ुरी नसीब कान थींदी अथनि। सुहिणे लतीफ दाह करे पंहिंजे सिंधड़ी ॿोलीअ में चयो के वेझड़ा बि दूर के वेझड़ा बि दूर अदा के दूर बे औडा सुपरी के चढ़न न चितते के विसरन नमूर जिय में कुंडिय पूर तिय मूसी बाणा सुपरी। ओ मुझा अदा ओड़े पाड़े खां दरड़ो खड़काईंदो थो वञे। अदा मूंखे मुआफ़ कजा मदीने थो वञा। अदा मूंखे मुआफ़ कजा मदीने थो वञा। का ग़लती थी हुजे त मुआफ़ कजा मदीने थो वञा। मुआफ़ियूं वठंदो वींदो कंहिं अहिड़े दरड़े ते पहुतो जंहिं दरड़े जो दरड़ो खड़कायई
अंदरों मर्द को न निकतो औरत आवाज ॾिनो केर दरवाजो खड़काए रहियो आ चवे थो अम्मा घर में को मर्द हुजे उनखे ॿाहिरि मोकिलियो अदा हिते कोई मर्द कोने कम ॿुधा चवे थो मदीने थो वञा इन करे मोकिलाइण आयो हां बस एतिरी चवण जी देर हुई अम्मा मदीने पियो वञा मोकिलाइण आयो हां अंदरा उन औरत सां गॾु उन जे न्याणियुनि नंढड़ियुनि दाह करे चयो ओ मदीने वञण वारा जेॾी महिल महबूब जे दरबार में पहुची हुजूर जे दरड़े ते सलाम पढ़ी असांजा बि रोई सलाम अर्ज़ कजा ऐं अर्ज़ड़ो कजा त सुहिणा जे असांजे इन बुखुनि में मुंहिंजो करीम राज़ी आ त असांजी बि का मयार कान्हे का जेॾी महिल उन मदीने वञण वारे कन ते आवाज़ पयो हिक औरत ऐं उन जूं न्याणियूं चवनि थियूं जे कॾहिं करीम जे दरबार में अर्ज़ कजां त जे कॾहिं मुंहिंजो करीम रब असांजे बुखुनि ऐं ॾुखनि में राज़ी आ शिकायत असांजी बि कान्हे का दिल में ख्याल कये पुछा त चवे छा थी अम्मा मां ॻाल्हि कोन समझी सघियुसि चवे थी मदीने वञण वारा कमाइण वारो मर्द घर में नाहे न्याणियूं अकेलियूं हल वक्त ॾाढो तंग पियो गुज़रे कुछ वेलो खाऊं पिया के वेला वेठा हूं इन करे महबूब ने सलाम था मोकिलियो छो त जंहिंजो कोई न हूंदो आ उन जो महबूब मदीने जो मीर सार लहंदो आ बस एतरी चवण जी देर हुई साईं अल्लाह जी ज़ात सबब ठाहींदो आ दिलनि जो मालिक आ मुंहिंजो करीम रब छो त उन पंहिंजे क़ुरान करीम में खोले फरमायो लौ अनफक़त मा फिल अर्द जमीअन मा अल्लफ़्त बैन क़ुलूबिहिम वलाकिन अल्लाह अल्लफ़ बैनहुम इन्नहु अज़ीज़ुन हकीम अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो सजी दौलत ज़मीन जी ख़र्च करे छॾियो पर कंहिंजूं दिलियूं तब्दील करे कोन सघंदो छो त दिलनि खे तब्दील करण वारो दिलनि जो मालिक वेठो आ केर दिलियूं तब्दील कंदो आ चओ अल्लाह जवाब दे केर कंदो आ तावीज़न ते भाड़े वेहण वारा तावीज़ लिखराया दिल तब्दील थींदी भुलियल हई ही वञी ड्रोह कराया दिल तब्दील थींदी भुलियल हई हीअं कया दिल तब्दील थींदी भुलियल हई हा हा अल्लाह जी ज़ात दिलनि खे तब्दील कंदो आ या अल्लाह वरी पंहिंजे आशिकनि जी दुआ रद्द कोन कंदो आ कहे अल्लाह जे महबूब वटि गोॾा खोड़े वेहण तुंहिंजो कम आ हथड़ा खणण उन जो कम आ लिखियल तक़दीर खे मेटण मुंहिंजे रब जे ज़ात जो कम आ ऐं मुंहिंजा मुस्लमान भा बस उन मदीने जे मोकिलाइण वारे जे दिल में ख्याल आयो मां मदीने थो पियो वञा एतरा हजार दिरहम खर्च करे हीअ वेचारी गरीब पाड़े में पो 100 घर खां परे आया केतिरे मैल ते आ बचड़ा हिन जा बुखिया मां मदीने थो वञा जिन मदीने वारो साईं मूंखां पुछे त उन बुखियनि खे उते छॾे ऐं मां मुस्तफ़ा जो सलाम करण आयो हई कहिड़ो जवाब ॾींदुसि अंदर जो अंदर में हिन जो ख्याल थियो ख्याल कंहिंखे ईंदो आहे जो जंहिंजे लाइ महबूब जे दर तां दरी खुली पवंदी आहे सभु कंहिंखे ख्याल कोन ईंदो आहे क़ुरान सभिनी जे घर में पियो आहे
पढ़े भी सब को थो पियो, अमल को थो करे छो कुरान त उहो ई आ। अमल उनखे नसीब थींदो आ जंहिंजे दिल ते मुझे करीम रब जी निगाहे खास हूंदी आ। मदीने जे मीर जो कुर्ब जंहिंखे नसीब हूंदो आ, उन गरीब जे दिल में तब्दीली अचे वई। मोटी अची जेतिरा पैसा हुया उहे गॾु करे उन औरत जे लाइ घर जो सामान वठंदो आ। उन जे विच में पैसा विझी करे दरवाज़ो खड़काए अंदर मोकिले चुप करे मोटी वेंदो आ। हे मोटी अचे घर पहुतो, हाजी सगोरा हज वारा अची विया। अदा हल त हज ते हलऊं, चवे थो हिन साल न अल्लाह घुरायो त वरी वेंदुसि। कंहिं तानो ॾिनो, उस्ताद मोहम्मद मूसा कंहिं मेहणो ॾिनो। पैसे जो पुटरा पैसा गॾु करे ॾिठा अथई, हाणे पैसनि जे मथां ना गुथी थो वेहे। ताना बि सही रहियो आ, मेहणा बि सही रहियो आ, सभिनी जे आॾो मुर्की रहियो आ। ॾींहं जो माण्हुनि आॾो मुर्कंदो आ, रात जो मुसल्लो विछाए अल्लाह जे दरबार में ॻोड़ा ॻाड़े चवंदो आ, ओ मुंहिंजा करीम रब, मदीने अचण जो इरादो अलैक या रसूल अल्लाह वसल्लम अलैक या हबीब अल्लाह। सॼो इरादो तर्क कई, सामान उन जे घर में रखी लिकी, माण्हुनि जा ताना मेहणा सहण लॻो। ॻाल्हि खुटाया मंज़िल दूर आ, सभु कुझु ताना सहंदो रहियो। हाजी हज ते विया, ही पोयां रोंदो रहियो। हज जा ॾिहाड़ा घर में वेठो रोए, मुसल्ले ते वेठो रोए। मुंहिंजा करीम रब वरी हिम्मत ॾिजां, मां गरीब खे त वरी तुंहिंजे दर जो अची दीदार कयां, तुंहिंजे महबूब जे अंगणनि खे ॾिसी अचां, गुंबज़ खज़रा जो दीदार करे अचां। हाजी हज तां मोटिया, ख़बर पई त सगोरा अचनि पिया। सिकायल हुयो, चवे थो मां त न वञी सघियुसि, भला वञी रस्ते में उन्हनि जो चेहरो ॾिसां, उहे अखिड़ियूं ॾिसां जेके हुज़ूर जो दरड़ो ॾिसी आयूं हन, उहे अखिड़ियूं ॾिसां जेके काबे जो तवाफ़ करे आयूं हन। इन नियत सां निकिरी थो पवे, जीअं जो हाजी सगोरा साम्हूं आया। हिकिड़ो हाजी चवे थो शाबस थई यार, अचे ही पंहिंजो सामान वठ। एॾी वॾी गोथरी खणी चवे थो वठ। ईअं थींदो आ, ईअं सामान ॾेई हलियो वए, वरी मिलण वारी कान कयई। हाजी ॾे निहारे थो, सामान मूं ॾिनो, चवे थो यार बस हाणे ईअं कोन कबो आ संगत में। मदीने पाक में सामान जी गोथी ॾेई वरी हलियो वे। दिल जो ॻाल्हि दिल में थो रखे, जंहिंखे चवे मुबारक अथई उहो चवे तोखे मुबारक। सोचे मां त हज ते कोन वियो हां, ही मुबारकूं पिया ॾियनि। हाजी हलिया विया, उहो सामान खोले नथो, बंद जो बंद रखी करे मुसल्ले ते रोई करे हुजूर ते दुरूद सलाम पढ़ण शुरू थो करे। ओ मुंहिंजा महबूब ॼाणी थो, हे अलाए कंहिंजो सामान आ, हे भुल में खणी आया हल। अख अख सां लॻंदी आ, मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार थींदो आ। मुसलमान हज जी हकीकत समझ, उम्रे जी हकीकत समझ। मुझे महबूब फरमायो अल्लाह जा बाना, वेठो त तूं पंहिंजे ॻोठ में आ, पर जेको तो अमल कयो आ, पंहिंजे हज जो इरादो मुकमिल तरक करे हिक मिस्कीन गरीब जे विसायल चुल्ह के तो ॿारियो आ। अल्लाह जी ज़ात बाबरकात तमाम हाजिन में
पहिरीं तुझो हज कबूल कयो आ, बाद में ॿियनि जो हज कबूल कयो आ। ऐं अल्लाह जे ज़ात तुंहिंजे सूरत जो हिकिड़ो फरिश्तो ख़ुदा पंहिंजे कुदरत सां मके में मोकिले छॾियो आ। क़यामत जे अचण ताईं हर साल हज उहो पढ़ंदो, सवाब मुंहिंजो रब तोखे पियो घर वेठे क़ब्र में अता फरमाईंदो। जवाब दे मुंहिंजा सोना, हज छाखे चइबो आहे, उमरो छाखे चइबो आहे? ओ बुलिया, जे रब नू मिलण चाही त खोल अंदर जी कोठी, जेसिताईं न ही अंदर जी यार कोठी न खोली दे, जेसिताईं न इंसान ज़ात जे लाइ मोहब्बत जो हिन में बूटो न ॿारी दे, को जेको वड़ई वॾेरो हुजी तुंहिंजी मर्ज़ी, पीर हुजी तुंहिंजी मर्ज़ी, मौलवी हुजी तुंहिंजी मर्ज़ी, पर जे इंसान ज़ात जो अंदर में दर्द न थई, इहे सभु शयूं तुंहिंजूं बेकार 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 थई। पर सादो सूदो हई, अंदर में दर्द थई अल्लाह जे मखलूक जो, त खुदा जे दरबार में वॾी इज्जत वारो हई तू। त मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पाक जी महफिल सजाइण वारा, मुझे हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद पढ़ण वारा महमूद गज़नवी जी गाल कया, वक्त जो बादशाह या हिकड़े मिस्कीन गरीब जी गाल कया, छो त जो गालियूं सब मुझे मुस्तफा जूं ऐं हुजूर जे दुरूद जूं हलंदियूं। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज, जंहिं दुरूद जो तोखे मूंखे अंदाज़ो नाहे, जंहिं दुरूद जी तोखे मूंखे ख़बर नाहे, जंहिं दुरूद जी तोखे मूंखे हैसियत जी ख़बर नाहे, निमाज़ पढ़ी वेंदी आ, कबूल पए या न पए ख़बर नाहे, रोज़ो रखियो वेंदो आ, कबूल पए या न पए ख़बर नाहे, हज कयो वेंदो आ, कबूल पए या न पए ख़बर नाहे, लेकिन याद रखी छॾिजां, ज़ुबान दुरूद ला उथलंदी पोआ, मुंहिंजो रब कबूल अॻई करे छॾींदो आ। हुजूर ते दुरूद पढ़ंदो कर, मुझे करीम मुस्तफा ते दुरूद पढ़ंदो कर। मुझा दोस्त अजीज, अल्लाह जो हिकड़ो गरीब नेक बानो ॾाढो कर्ज़न हुनखे तंग कयो, कर्ज़न खां मजबूर थी करे लिकण लॻो, हे ॾहूं लिकी हे ॾहूं लिके, हे ॾहूं लिकी हे ॾहूं लिके, मगर अवां खे ख़बर आ असांजो ज़मानो केॾो अजीब आ, गरीब जो जीअण जंजाल कयो वेंदो आ। हालांकि मुझे सुने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अगर कंहिं गरीब खे कर्ज ॾियो, अवां खे ख़बर हुजे त ही गरीब आ, वापस वठण में उन सां तकड़ न कंदा कयो, उन जे लाइ आसानी पैदा कंदा कयो, उन खे मौक़ो ॾींदा कयो, ओ आसान तरीक़े सां भले किस्तूं किस्तूं करे तव्हां खे ॾे, उन खां वाधी न वठिजो, उन खां मथियां पैसा व्याज जा न वठिजो। अल्लाह जे रज़ा ख़ातिर तव्हां उन ते रहम खाई उन जे लाइ आसान हिकड़ो रस्तो कढिजो, मुंहिंजो अल्लाह तव्हां जे लाइ 70 रस्ता आसान करे छॾींदो। बे जे लाइ आसानी पैदा कर मुझा जानी, तू बे जे लाइ हिकड़ी आसानी पैदा कर, मुझो रब करीम उहो आ जेको तव्हां जे लाइ 70 आसानियूं पैदा कंदो। मुझो अल्लाह चवे तो, ऐ मुझा बाना, तुझे इबादत जी मां रब खे परवाह नाहे, तुझे रोज़न नमाज़ुन जी मां रब खे परवाह नाहे, मां रब तरुगी ॾिसण तो चाहियां त मां रब तोखे जेको अख्तियार ॾिनो उन मां तू छा थो करी। गरीब थी तंग थी करे मुआशरे मां बेचारो आधी रात जो मुझे महबूब मदीने जे मीर जे दरबार में वञी पहुचंदो आ, सफ़र कंदो, कशाला कटींदो कटींदो, उन मिस्कीन खे एतिरो यकीन आ जिथों किथों जवाब मिलंदो, पर मदीने जे मीर जे दरबार मां खाली को भी सवाली को न थींदो। मिस्कीन हुजूर जे दरबार में अची वयो,
मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में रोए तो पियो, अर्ज़ना करे थो पियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो तंग कयो आ कर्ज़न, ॾाढो बेज़ार कयो आ कर्ज़न, मुंहिंजा आका हेतिरो मूं ते कर्ज़ थी वियो आ, मुंहिंजा मुस्तफ़ा मुंहिंजी वाहर कर, मुंहिंजी कर्ज़न मां जान छुटी पवे, हेतिरे कर्ज़ जी मुंहिंजे मथां इनायत थे। रोई रोई अख अख सां लॻई, मुंहिंजे महबूब दीदार करायो। अच्छा वियो छो आ कर्ज़ वठण, वियो छाजे लाइ? हुजूर जे दीदार ला न तवजह कजा यार, हुजूर जे दीदार ला कोन वयो आ। सवाल भी इहो नथो करे त मुंहिंजा महबूब मूंखे दीदार करा, उ दुनिया मां तंग थी चुको आ, दुनिया मां तंग थियण खां पोइ बि उनखे यकीन इहो आ त जंहिंजो कोई नाहे मुंहिंजो मुस्तफ़ा उन जो आ। उन यकीन जे बुनियाद ते मुंहिंजो करीम रब उन जे मथां एॾो मेहरबान थो थिए। मदीने जो महबूब ख्वाब में उनखे पंहिंजो दीदार थो कराए। मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमाइन था, होॾे मस्जिद नबवी जे दड़े ॾे निहार फ़कीर गुलाम अली हाणे हाणे ताज़ो मक्को मदीनो घुमी आयो आहे। अञा उन जे आॾो उहे दरवाज़नि वारियूं निशानियूं पकियूं हूंदियूं। अवां मां बि जेके दोस्त घुमी आया ॿियनि खे अल्लाह नसीब फरमाईंदो। हीअं जो ख्वाब में निहारे कंहिं जवान खे ईंदो ॾिठई, मदीने जे साईं फरमायो इनखे असांजा सलाम ॾिजां। जेॾी महिल फज्र जी निमाज़ पढ़ी इन दरवाज़े खां निकिरे, सलाम ॾियणु तुंहिंजो कमु आहे, जेको तुंहिंजी ज़रूरत आहे उन खां घुर्जा उहो तोखे ॾेई छॾींदो। हे ग़रीब ॾुखायल ॾाढनि माण्हुनि जो तंग कयल अर्ज़ तो करे, या रसूल अल्लाह अगर उहो मूंखां सवाल करे त महबूबन जा सलामत ॾी थो, पर का निशानी बि मूंखे मुस्तफ़ा जी ॾे। या रसूल अल्लाह मां निशानी ग़रीब कहिड़ी ॾियां? मदीने जे साईं फरमायो तोखां निशानी घुरंदो, उनखे चइजां त हर जुमे जी रात तूं 1000 दफ़ा दुरूद मां मुस्तफ़ा ते पढ़ंदो आ। जागी थो मुसलमान, दुरूद पढ़ो, हुजूर ते दुरूद पढ़ो मुसलमान। 1000 दफ़ा मां करीम मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदो आ। गुज़रियल जुमे जी रात ओ जागी जी करे 1000 पूरो न पियो थे, पाण खे चूंडियूं पियो हणे, पाण खे पाणी पियो हणे त 1000 दुरूद जो पूरो कयां, पूरो कोन करे सघियो। अगर तोखां निशानी पुछे, इहा निशानी उनखे ॾिजां, पंहिंजो सवाल ॿुधाइजां, तुंहिंजो कमु उहो करे छॾींदो। उन गरीब उन जो उन महल निंडड़ी फिटी वई, अख खुली वई। हाणे मिस्कीन सतायल कर्ज़न जो हुजूर जे मस्जिद नबवी जे दरवाज़े में दीदा ॾिठई त हाओ उहो जवान जेको रात मूंखे हुजूर ॾेखारियो आ, उहो साम्हूं अची रहियो आ। जिते उन निमाज़ जोटी, हिन बि मिस्कीन वञी पोयां जोटी। जीअं उहो निमाज़ पढ़ी निकतो, ए गरीब उन जे पोयां मस्जिद नबवी खां ॿाहिरि पहुतो, हथड़ो विझी चवे थो, मुंहिंजे मुस्तफ़ा तोखे सलाम ॾिना, मां मिस्कीन गरीब हां, मूंखे हेतिरी पैसनि जी ज़रूरत आ, मूंखे पैसा ॾे, मां नथो चवां, मुंहिंजे मुस्तफ़ा तोखे सलाम ॾेई फरमायो आ। हुन महबूब जा जो आशिक सलाम ॿुधा त छा था सम्झो त उन जे अखियुनि मां त सावण बिना मुद जे वसण शुरू थी वियो। हुन जे अखियुनि मां मींहुं वसण शुरू। हुन ईअं कोन चयो त का निशानी ॾे, ए गरीब सतायल कर्ज़न जो पाण ई चवण लॻो त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा तुंहिंजे लाइ निशानी ॾिनी आ।
1000 दफ़ा दुरूद हर जुमे जे रात पढ़ंदो आ। इन जुमे जे रात पूरो न करे सके, पाण खे चूंडियूं पियो हणी, पाण खे पाणी पियो हणी। इहा निशानी लॻई त हीअ हेतिरी रक़म मूंखे ॾे। हिन ॻाल्हि करे बस कई। हुन नेण उगी कंधो मथे करे चयो अदा वरी ॿुधाइजां। वरी हिन ॻाल्हि कई, वरी ॻाल्हि मुकमिल थी। वरी नेण उगी चवे थो अदा वरी ॿुधाइजां। जेॾी महिल टियों दफ़ो ॿुधाए बस कयई, हुन चयो वरी ॿुधाइजां। कावड़ मां न दुख मां चवे थो यार न थई ॾियणा त न ॾे, बार बार ॻाल्हियूं छो थो पुछी। उन रोंदे वराणियो सुहिणा तूं ॻाल्हियूं कंदो पियो वञी, मां पंहिंजे महबूब जो दीदार कंदो पियो वञा। तो 3 दफ़ा ॻाल्हियूं कयूं, मूं 3 दफ़ा महबूबन जो दीदार कयो। अॼु जेकॾहिं 100 दफ़ा ॻाल्हि ॿुधाई हा त तुंहिंजो हिकिड़ो सवाल 100 गुना पूरो कयां हा। हाणे तूं पंहिंजे मंज़िल जे तरफ़ ई पैसा खण, मां पंहिंजे यार जे तरफ़ थो वञा। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, जेको घुरण वारो हो एतिरो सादड़ो हुयो जो हुजूर खां कर्ज तो घुरे त महबूब कर्ज न तंग कयो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जे दरबार में ॾोकड़न जो सवाली थी आयो। मुंहिंजे मुस्तफ़ा उनखे खाली छॾियो? जवाब ॾे अदा, मुंहिंजो महबूब त महबूब आ, पर महबूब जो बचड़ो सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी, बगदाद जो बादशाह, जेको बि सवाली जंहिं नियत सां ईंदो हो, अब्दुल कादिर जीलानी घोट जे दरबार मां उहा पंहिंजी मुराद वठी पोइ वापसि वेंदो हुयो। महबूब त महबूब आ। हिकिड़ो दफ़ो 100 आलिम सगोरा, केर हा पेरीअ खे वञी चवंदो त थोरो आज़मायां, मुला मुला खे आज़माईंदो, पीर पीर खे आज़माईंदो, मौलवी मौलवीअ खे आज़माईंदो। उन मौलवीअ सोचो त अब्दुल कादिर जीलानी मौलवी आ, हाणे आज़मायूं था। 100 मौलवी पाण में मिली पिया, चयूं त हाणे ख़बर था वठो अब्दुल कादिर जीलानीअ जे इल्म जी। हिकिड़ो हिकिड़ो सवाल सभिनी पंहिंजे इल्म जे आख़िरी हद ताईं वञी ठाहियो। 100 सवाल ठाहे 100 आलिम सगोरा सुहिणे अब्दुल कादिर जीलानीअ जे दरबार में अचनि था। सवाल करण जे नियत सां अचनि था। जीअं जो सुहिणे महबूबे सुबहानीअ जे दरबार में पहुचंदा हल, अञा सवाल जे लाइ ज़बान उथलंदी कान्हे का। अब्दुल कादिर जीलानीअ जी निगाह थींदी आ, उन्हनि जे दिलनि जे मथां अजीब कैफ़ियत तारी थी वेंदी आ, जज़्बे जी कैफ़ियत तारी थी वेंदी आ। मच्छीअ वांगुरु तड़पंदा हल। काॾे वया उन्हनि जो दिस्तारूं, काॾे वया उन्हनि जा उहे ठठ ऐं ठांगर, अजीब हाल में अची वया। सुहिणे अब्दुल कादिर जीलानी उन्हनि जे मथां जमाल जी नज़र कई, होश में आया। हिक हिक जो सवाल भी अब्दुल कादिर जीलानी ॿुधाईंदो वयो त हिक हिक खे जवाब भी पाण ॾींदो वयो। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह। हाफिज इब्ने जूज़ी मशहूर मारूफ हिकिड़ो वॾो मुफ़क्किर आ, पंहिंजे वक्त जो वॾो मुहद्दिस हुयो। उन सुहिणे अब्दुल कादिर उहो थोरो पकनि ख़यालनि जो तलबीस इब्लीस, उन हिकिड़ो किताब पहिरीं लिखियो हो। पकनि ख़्यालनि जो सम्झो था न, अल्लाह वारनि खां बड़े थोरो साइड ते रहंदो। हाफिज इब्ने जूज़ी तारीख़ जो वॾो मुअर्रिख़ मशहूर आ। उन जो दोस्त जो नालो अब्दुल्लाह हुयो। उन अब्दुल्लाह दोस्त हाफिज इब्ने जूज़ी खे चयो
त अल्लाह तोखे हेतिरो इल्म अता फरमायो आ। अब्दुल कादिर जीलानी बि पंहिंजो मटु पाण लॻो पियो आ। दिल थी चवे इल्म जे हैसियत में हिकिड़ो दफ़ो तूं बि सुणे अब्दुल कादिर जीलानी ॾे हल, मां बि तोसां गॾिजी हलां। हली को ते मकालिमो कर, उते हली को सवालो जवाब कर, ता त तोखे ख़बर पवे त तुंहिंजो इल्मु केतिरो आ, अब्दुल कादिर जीलानीअ जो इल्मु केतिरो।